नाज़रीन, जामशोरो सेवण इंडस हाईवे ते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। सन ऐं मांझंदि इस्पतालुनि में एमरजेंसी खे मुंहुं ॾियण लाइ का बि सहूलियत नाहे, जे करे माण्हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। जामशोरो सेवण इंडस हाईवे रोड, जंहिंखे खूनी रोड जे नाले सां बि सॾियो वञे थो, सेवण खां जामशोरो ताईं 150 किलोमीटर जो ही रोड अवाम खे सफ़री सहूलियतूं ॾियण जे लाइ 1996 में जापान जी जाइका बैंक जे फंड मां तइमीर कयो वियो। उन वक़्तु ही रोड डबल थियणो हुयो, पर 1998 में पाकिस्तान में थींदड़ एटमी धमाकनि सबबि जाइका बैंक पंहिंजा फंड बंदि करे छॾिया, जंहिंजे करे ही रोड डबल न थी सघियो। सिंगल रोड हुजण ते बि हिते जे रहवासियुनि खे ई न, पर जामशोरो खां सेवण ऐं सेवण खां जामशोरो ताईं सफ़र कंदड़नि खे तमामु वॾी ख़ुशी थी। सफ़र कंदड़ मुसाफ़िर आसानी सां सफ़र तइ करे पंहिंजी मंज़िल ॾांहुं पहुचंदा हुआ। पर जॾहिं खां आमरी काज़ी हिमन पुल खे तइमीर कयो वियो ऐं उन मथां हैवी ट्रैफ़िक ऐं बिना रूट परमिट जी वॾियूं गाॾियूं इंडस हाईवे रोड ते हलणु लॻियूं, त हिन रोड ते हादसा रोज़ जो मेमूल बणिजी विया ऐं वॾे पैमाने ते इंसानी जानियूं ज़ाया थियणु लॻियूं। जनवरी 2021 खां हलंदड़ महीने दौरान हिन रोड ते 48 खां वधीक रोड हादसा थिया आहिनि, जंहिंमें 16 इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि, त हज़ारनि जी तइदाद में माण्हू ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। सेवण रोड जे 150 किलोमीटर जे विच में किथे बि ट्रामा सेंटर न आहे, न ई तेलका अस्पताल मांझंदि ऐं सन में एमरजेंसी खे मुंहुं ॾियण जे लाइ के सहूलियतूं आहिनि। गुज़िरियल 5 सालनि खां ही कमु तमामु सुस्त रफ़्तारीअ में हली रहियो आहे, पर हाणे ताज़ो 15 ॾींहंनि खां इहो कमु बंदि कयो वियो आहे ऐं जीअं कमु बंदि थियो आहे तीअं रोडनि जे एक्सीडेंटनि में इज़ाफ़ो थियो आहे ऐं चंद ॾींहंनि में माण्हू दर्जन जे हिसाब में एक्सपायर थी चुका आहिनि ऐं इलाही अपाह जे ज़ख़्मी थी चुका आहिनि। ही असांजो मुल्क कहिड़े तरफ़ वञी रहियो आहे, जंहिंमें हिकिड़ो कानूनी तौर ते बजेटूं रखियलूं आहिनि, पर ठेकेदार जेके कमु अध में छॾे भॼी था वञनि ऐं को बि वरी उन जे लाइ को ॿियो अल्टरनेट रस्तो कोन्हे जितां माण्हुनि जी जेका ट्रैफ़िक हली सघे। ही मोटरवे हूंदे बि हेॾा वॾा हादसा थियणु, हर रोज़ हादसा थियणु, ही मांझंदि तइलके में तमामु वॾी जेका माना मर्डर थी रहिया आहिनि ऐं इस्पतालुनि में सर्दखाना कोन्हनि जिते लाश रखियो वञे। एक्सीडेंट में एक्सपायर थियल माण्हू जेकॾहिं 5 कलाक रखियो थो वञे त उन मड़ सां कहिड़ो असरु थो थिए ऐं 5 कलाक वरी सफ़र करे जॾहिं उन्हनि ताईं लाश पहुचे थो त उन जी कंडीशन छा हूंदी। वसवारनि खे अपील आहे त ॿिन्हिनि तरफ़नि ॾे तवजो ॾिनो वञे त जीअं आवाम खे कुझु रिलीफ मिली सघे। हिते सभ खां वधीक जेका परेशानी जी ॻाल्हि इहा आहे त हीअ रोड आहे हिते, हुन सां गॾु असांजो हॉस्पिटल आहे जामशोरे खां सेवण ताईं असांजो ई हॉस्पिटल आहे जेको सभिनी हादसनि खे कवर कंदो आहे। जॾहिं खां हीउ कमु रोकियल आहे अचानक हादसनि में इज़ाफ़ो थी वियो आहे, प्लस में डेली बेसिस ते को न को शदीद क़िस्म जा एक्सीडेंट थियनि था, जिन में एक्सपायरीज़ बि थियनि थियूं, प्लस में शदीद ज़ख़्मी माण्हू थियनि था, अपाहिज बि इलाही थी विया आहिनि, उन्हनि खे रेफर कयो आहे। हिते सहूलियत न हुजण जे बराबरि आहे ऐं हीउ वॾो ज़िलो आहे, CM साहिब जो ज़िलो आहे। असां हुनखे अपील कंदासीं त हिन रोड खे जल्दी खां जल्दी कंप्लीट कयो वञे, जीअं आवाम खे इन्हनि हादसनि खां बचाए सघिजे। रोड हादसनि वधण जो सबबु इहो आहे जो पहिरीं मोटरवे हिते कंट्रोल कंदी, पर हाणे त सफ़ा जेको आहे सो मोटरवे तेज़ रफ़्तार ते को बि कंट्रोल कान्हे। ताज़ीअ में जेका ट्रैफ़िक अचे थी उहा हैवी ट्रैफ़िक, उन ते को कंट्रोल कोन्हे को। उन खां पोइ वैनुनि में जेका स्पीड जेका लॻे थी उन ते बि कंट्रोल न आहे ऐं सीट बाय सीट माण्हू जेके वेहनि था, जेका पोईं सीट हिननि कढाई हुई उहा वरी लॻाए अॻियां 3 माण्हू विहारे वरी साॻियो ई कमु शुरू आहे। उन करे मोटरवे खे वधि में वधि हिननि खे कंट्रोल करणु खपे, छो जो उन्हनि जी ड्यूटी आहे। उन खां पोइ जेको आहे सो जेको कमु बंदि आहे, असां मुतालबो था कयूं हुकूमत खां त इहो कमु जल्द में जल्द स्टार्ट कयूं जीअं क़ीमती जानियूं बची सघनि। इहो 2 सालनि खां असांजी तहरीक हले पई, रोड तहरीक आहे, जंहिंमें असां शुरू खां इहो असांजो मौक़ुफ़ हुयो, शुरू खां असांजी इहा जिदोजहद हुई त रोड खे डबल कयो वञे। हाणे वरी जॾहिं रोड डबल थियो आहे त हिननि जी जेकी कम जी सुस्ती आहे ऐं जेके ठेकेदार आहिनि उहे चवनि था बाबा असां वटि पैसो कोन्हे, असां वटि हीअ कोन्हे, उन जे करे असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो कंदासीं त हिननि जी जेके आहिनि पैसा आहिनि जा ॿिया हिननि जा रखिया वञनि ऐं रोड खे जेको जल्द खां जल्द मुकमल कयो। हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि उहो मुतालबो कयो आहे त जामशोरो सेवण इंडस हाईवे रोड खे डबल करण जो तइमीराती कमु जल्द शुरू कयो वञे, त जीअं रोड हादसनि ते ज़ाब्तो अची सघे ऐं इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बची पवनि। सागर सोलंकी, आवाज़ TV न्यूज़।